हिन इश्क कराया कई कम। ही ख़ूबसूरत अक्षर साईं पीरल चांडियो आहे, जेको असांजो बहितरीन दोस्त आहे ऐं हिन जी चूंड कई आहे साईं फतेह खान चांडियो कंडियारी खां। ही ख़ूबसूरत अक्षर तव्हां ताईं पेश कयूं था। उन खां अॻु में असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो त जीअं बहितर खां बहितर शाइरी तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। सो ख़ूबसूरत अक्षर साईं पीरल चांडियो जो तव्हां अॻियां पेश करे रहिया आहियूं, उन्हनि त पसंदि ईंदो। हिन इश्क कराया कई कम, हिन इश्क कराया कई कम, मिलिया धोखा दोलाबा गम ही गम। हिन इश्क कराया कई कम, मिलिया धोखा दोलाबा गम ही गम। इश्क असां दर आयो हली, असां बि कयसि भला भली। इश्क असां दर आयो हली, असां बि कयसि भला भली। ॾेई वियो असांखे दर्द अलम, हिन इश्क कराया कई कम। वया थी जुदा पल में सजण, वया थी जुदा पल में सजण, नथो थिए तोसां हाणे मिलण। अलाए जो कहिड़ो पयनि दिलि में वहम, हिन इश्क कराया कई कम, मिलिया धोखा दोलाबा गम ही गम। पीरल नींहुं ॻंढिजे अहिड़ो, जो जुदा करे न जहिड़ो तहिड़ो। पीरल नींहुं ॻंढिजे अहिड़ो, जो जुदा करे न जहिड़ो तहिड़ो। पढ़ियो अथई कंहिं दिलि ते दम, हिन इश्क कराया कई कम, मिलिया धोखा दोलाबा गम ही गम।